अल्हम्दुलिल्लाह असांजा नौजवान दावत इस्लामी वारा बि पर पुठ गैब ते ईमान आणो वेठा आहिनि। सभई चओ सुभान अल्लाह। ये परे खां पिया ईंदा न सुभान अल्लाह सभु को सुञाणंदो त इहो दावत इस्लामी जो आहे। हुनखे ॾाढ़ी हूंदी माशाअल्लाह, दस्तार बदल हूंदी, ॾंदण लॻल हूंदो, लिबास सुन्नत मुताबिक़ हूंदो, नमाज जो टाइम थींदो त बा जमात नमाज मस्जिद में पढ़ंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, वरी नमाज खां पोइ पंहिंजे हक़ हलाल जे पोरे खे, रेड़ी वारो आहे त रेड़ी पियो हलाईंदो, कपिड़े जो दुकानदार आहे त कपिड़े जो कमु कंदो। लज शर्म हया कारोबार में कान्हे का, पर ज़ाहिर में नबी पाक अलैहिस्सलाम जे सुन्नतुनि ते अमल कंदा। इहो हिननि पर पुठ सौदो कयो आहे मदीने वारे मीर सां। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ऐं इहा जमात अल्हम्दुलिल्लाह तमाम थोरे टाइम में रुगो पाकिस्तान में न पूरी दुनिया में पखिड़जी वई आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तबलीगी जमात पाकिस्तान खां भाॻिजी आहे। सम्झो था अलाए न? तबलीगी 1947 में पाकिस्तान ठहियो आहे। तबलीगी जमात जो बुनियाद 1935 खां बगे जो रखियल आहे। या तबलीगी जमात बिस्तरनि वारी ॾिठी अथव न? अपना खाते हैं अपना। भला सॼो जहान खाए अलाह जो ही खाइनि अपनो। वरी ॾाढ़ूं कहिड़ियूं हणंदा जैसे राई विंड में 30 लख माण्हू गॾिजा। 35 खां वठी करे 2000 बची आहे। हीअ जमात वीचारी दावत इस्लामी अहले सुन्नत वल जमात जी तबलीगी जमात, ताली जमात, इहा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहा जमात तक़रीबन बाज़ाब्ता तौर 1970 खां पोइ शुरू थी आहे। काथे 1935, काथे 70। उहो ॾिहाड़ो बि मूंखे यादि आहे जंहिंमहिल सामारे शहर में मौलाना मोहम्मद इलियास कादरी दामत बरकात आलिया पंहिंजे जमात ऐं दोस्तनि खे वठी आयो ऐं 8 ॾिहाड़ा अॻु में हज़रत पीर मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह ताला अलैह, जेके हाणे ताज़ो विसाल फरमाया, वक़्त जो कामिल आलिम आरिफ वली शख़्स हो, उन्हीअ खे मौलाना साहब चयो, साईं असांजी नई जमात आहे, असांजे जमात जो तारफ़ थियणु खपे, माण्हुनि खे ॿुधाइजे। पीर साहब जन मशवरो ॾिनो, अव्हां अचो सामारे में जलसो रखूं था, मां बि ईंदुसि, अब्दुर रहीम खे बि घुरायूं था, उते पूरी सिंध जा सुन्नी उलमा गॾु थींदा, उते ऐलान कंदासीं, तारफ़ कराईंदासीं त हे दावत इस्लामी मौलाना मोहम्मद इलियास कादरी वारी तहरीक इहा अहले सुन्नत वल जमात जी तहरीक आहे। मुंहिंजा दोस्त असां उन जलसे में आयासीं, 2-3 माण्हू गॾु थिया। थोरे ई टाइम में इहा तंज़ीम अल्लाह जे फज़ल सां पूरी दुनिया में फैलिजी वई। हू चवनि था 30 लख गॾु थियनि था पिया, असांजी जमात जा 50 लख गॾु थियनि था मुस्लमान। मुल्तान में जेको अज़ीम शान इज्तिमा थींदो आहे, जाॾे खणी नज़र कर त ख़ुदा जो कसम सुन्नत वारा ई सुन्नत वारा नज़र पिया ईंदा, जाॾे खणी नज़र कर त सावा पटका नज़र ईंदा, जाॾे खणी नज़र कर त मुंहिंजे हबीब जे सुन्नत रखण वारा तोखे नज़र ईंदा, या रसूल अल्लाह चवण वारा नज़र ईंदा। पर रुगो पाकिस्तान जा न, साउथ अफ्रीका खां माण्हू अचनि था, अफगानिस्तान खां माण्हू अचनि था, मिस्रो शाम बेरूत खां अचनि था पिया, पूरी दुनिया मां मुस्लमान गॾु थियनि था पिया। ऐं 3 ॾींहं मुंहिंजा दोस्त या रसूल अल्लाह जा नारा लॻंदा आहिनि, नौजवाननि जा काफ़िला निकिरंदा आहिनि। अल्लाह जे फज़लो करम सां इहो छा आहे? चओ सभु सदको आहे युमिनून बिल ग़ैब जो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। पर पुठ योमिनून बिल ग़ैब, ग़ैब ते ईमान आंदो वियो, पर पुठ सौदो कयो वियो, नबी करीम जे सुन्नतुनि सां प्यार कयो वियो। अल्हम्दुलिल्लाह हिन जमात खे अल्लाह ताला उहा तरक़ी अता फरमाई आहे। तरसो 2-3 ॾिहाड़ा तरसो, इंशा अल्लाह ताला अञा ही अहिड़ी तरक़ी कंदी जो हाणे हिननि राई विंड में इजलास बंदि करे छॾिया आहिनि त असां वारी हवा फूकणे मां निकिरी वई। असां चवंदासीं 30 लख 20 लख 5 लख 15 लख, पर जॾहिं हिन तंज़ीम जे इज्तिमाअनि खे माण्हू ॾिठो त माण्हू चयो त हिननि जा रुगो कूड़ आहिनि, हक़ ऐं सच वारी त हीअ जमात आहे। सभई चओ सुभान अल्लाह। लाइक एंड